कंबर शहर जे बरकत शाह महल्ले में पैसनि जी ॾेती लेती तां वॾे भाउ अज़हर गोपांग नंढे भाउ 22 वरनि जे वज़ीर अली उर्फ़ राशिद गोपांग खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। अहिड़े वाक़े जी इतला ते पुलिस पहुची लाश खणाए DHQ अस्पताल कंबर आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते रोज़ राड़ो पइजी वियो, जॾहिं ॿुधायो पियो वञे त ॿई ॿाहिरि पिपल चौक ते बर्फ़ जो दुकान हलाईंदा हुआ, जिन में ॾेती लेती तां मुंहमारी थी हुई, जंहिं तां मचिरजी वॾे भाउ अज़हर गोपांग, जंहिं लाइ ॿुधायो पियो वञे त आइस जो मवाली हुयो, उन सुबुह सवेर निंड सुतल पंहिंजे नंढे भाउ वज़ीर उर्फ़ राशिद अली मथां पिस्टल जा फायर करे उन खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शहदादकोट।